जय झूलेलाल। मां हीना अगनाणी अवां सभिनी दर्शकनि जे साम्हूं हिकु दफ़ो वरी मुखातिब आहियां। चेटीचंड असांजो पंहिंजो ॾिणु आहे। चेटीचंड जे ॾींहं ते असां सभु सिंधी ख़ुशियूं मल्हाईंदा आहियूं, नचंदा आहियूं, टिपंदा आहियूं, हिक ॿिए खे शुभकामनाऊं ॾींदा आहियूं। सेवा असांजे सिंधी समाज में जंहिंजो गुण खूटे खूटे भरियल आहे। उन ॾींहं ते असां सेवा कंदा आहियूं, प्रसाद विराईंदा आहियूं। हिंदुस्तान में त तव्हां सभिनीनि खे ख़बर आहे त असां चेटीचंड जो ॾींहुं धाम धूम सां नचंदे टिपंदे ख़ुशी ख़ुशी मल्हाईंदा आहियूं। जीअं त असां पहिरीं बि ॿुधायो त सिर्फ़ु भारत में न पर सॼी दुनिया में चेटीचंड बिल्कुलु धाम धूम सां मल्हायो वेंदो आहे। अॼु असांजे विच में हाज़िर आहिनि रमेश भाई मोटवाणी, जेके सिंधियत जा शहदाई आहिनि। जोत ऐं जल जी जिते बि पूॼा थींदी आहे उते हू हरदम पहुची वेंदा आहिनि। हुननि खे झूलेलाल साईंअ सां नीह आहे, प्यार आहे। अॼु इन्हनि सां असां पुछंदासीं त सिंध में चेटीचंड जो ॾींहुं कीअं मल्हायो वेंदो आहे। जय झूलेलाल। जीअं त असांजी भेण पुछे पई सिंध में चेटीचंड जो ॾींहुं जेको आहे तमामु जोश सां मल्हायो वेंदो आहे, जंहिंमें चेटीचंड जो ॾींहुं लाखों माण्हू उते अची गॾु थींदा आहिनि। बहिराणे साहिब जो दर्शन करे, भंडारो साहिबु खाई, हिक ॿिए खे वाधायूं ॾेई, खिली नची कुॾी, डौंका हणी हिक ॿिए सां ॾाढो ख़ुशि थींदा आहिनि। एतिरो उते आनंदु ईंदो आहे, जेकॾहिं किथां बि को बि माण्हू उते पहुचे थो त उते पहुचण सां उनजो मनु, उनजो चहिरो एतिरो त रोशन थी वेंदो आहे जो कंहिंखे ॿुधाए बि नथो सघिजे त एॾी ख़ुशी उनमें कीअं जी मापिजे। ऐं उते माण्हू जेको आहे त सभु भॼन कंदा आहिनि, सॼी राति जागरण थींदो आहे। तक़रीबन 3 ॾींहं जेको आहे उते मेलो ईंदो आहे। ऐं हिंदुनि खां सवाइ हर क़ौम जा माण्हू, हर मज़हब जा माण्हू उते अची साईं जी दरबार जो दर्शन करे, साईं जी जोत जो दर्शन करे। इहा जोत तक़रीबन 1070 सालनि खां जॻे पई, जेका साईं जिन पाण उते जॻाई। ऐं जेके बि प्रेमी उते अचनि था साईं जिन जी दर्शन जो जोत करे, उन जोत जी भावना पाण सां गॾु खणी वञी जिते बि जंहिं बि मुल्क में वञनि था उन जोत जी रोशनी उते फैलाईंदा। उते बि माण्हुनि खे उहा जोत जी रोशनी ॿुधण में एतिरो आनंदु ईंदो आहे जेको बयानु करण खां ॿाहिरि आहे। जीअं त तव्हां सिंध सां बि जुड़ियल आहियो ऐं हींअर बि तव्हां सिंध वञण जी तयारियूं करे रहिया आहियो, त हिते बि चेटीचंड मल्हायो वेंदो आहे हिंदुस्तान में, ऐं हुते बि जेके हिंदू सिंधी आहिनि ऐं तव्हां चयो त हुते गैर सिंधी जेके आहिनि उहे बि चेटीचंड जे मेले में शामिलु थी वेंदा आहिनि, त कुझु फ़र्क़ु नज़र ईंदो आहे तव्हांखे? फ़र्क़ु त भावना उते जे माण्हुनि में जाम आहे साईं सां, ऐं हिते जे जेके बि पंहिंजा सिंधी भाउर आहिनि उन्हनि में बि तमामु घणी आहे। फ़र्क़ु सिर्फ़ु उते इहो आहे त उते हिकिड़ो महदूद प्रमाइसिस आहे जिते लाखों माण्हू गॾु थींदा आहिनि। ऐं हिते झांकियूं कढी, रोड ते जेको आहे त छेॼियूं हणी, बहिराणा कढी, अलॻि अलॻि पाड़नि में, अलॻि अलॻि शहरनि में माण्हू पंहिंजी ख़ुशी जो इज़हार कंदा आहिनि। उते बि इन ई नमूने बहिराणा कढिया वेंदा आहिनि कंदा आहिनि ऐं हर शहर में बहिराणो थींदो आहे। ऐं आख़िर में जेको आहे त उॾेलाल साईं जी दरबार जेका आहे, जंहिंजो शहर जो नालो बि उॾेलाल आहे, दरबार जो नालो बि उॾेलाल आहे, ऐं साईं जिन जो बि नालो उॾेरोलाल रखियो वियो। हक़ीक़त में साईं जिन जो नालो पहिरीं 60 में जेका उदयचंद रखियलु आहे। उदय माना उभरंदड़ सिज, जंहिंखे साईं जिन जी नाले सां उॾेलाल स्टेशन बि आहे, शहर बि उॾेलाल आहे। साईं जिन जे मेले ते 15-15 ॾींहं शेवादारी पहिरीं अची शेवाऊं कंदा आहिनि, सॼो प्रोग्राम सेट कंदा आहिनि, ऐं 3 ॾींहं जेको आहे मेलो हलंदो आहे। उते चेटीचंड ते कोई ख़ासि पोशाक पाइण जो क्रेज़ आहे उन सिंध में? सिंध में तक़रीबन सलवार कमीज़, जंहिंखे हिते पठाणी चवंदा, उहे पाए ईंदा आहिनि सभु भाउर भेनरूं, ऐं ख़ुशीअ विचां उते नचंदा आहिनि, कुॾंदा आहिनि। ऐं साईं जिन जो उते बालंबो थियलु आहे, जिते साईं जिन अंतर्ध्यान थिया हुआ। साईं जिन 1070 साल पहिरीं अंतर्ध्यान, जीअं भाई वासूमल बि ॿुधायो असांजे, त 1070 में संबत में जनम थियो साईं जिन जो, ऐं 1020 में साईं जिन अंतर्ध्यान थियो। सिर्फ़ु 12 साल उन रूप में
हूअं त आत जुॻा ताईं आहिनि ज्योतीअ दरिया जे रूप में, जल जे रूप में, पर उन रूप में सिर्फ़ु 12 साल हुआ। जॾहिं साईं जिन पंहिंजे प्रेमियुनि जी रक्षा करण लाइ जनम वठी ऐं उहो कार्य पूरो कयो, त उन जॻह ते बि साईं जिन गगन घोड़े ते बि सभिनी प्रेमियुनि खे चयो त भई जंहिं कम लाइ मूं हीउ रूप धारियो, उहो कमु हाणे आउं पूरो करे पंहिंजे आस्थान ते वेंदुसि। त उन टाइम ते उन जॻह ते उहा ज़मीन फाटी, जंहिंमें जल नज़र आयो। त साईं जिन उन टाइम ते उन घोड़े ते चढ़ी, जंहिंजे घोड़े जो नालो गगन घोड़ो, उते पंहिंजो अंतर ध्यानु थिया। उन खां पोइ उन जॻह ते साईं जी समाधि ठाही वई ऐं हिकु पासे साईं जी जोति जॻे थी, ॿिए पासे साईं जी समाधि थिए थी, जिते हर मज़हब जा माण्हू सिंधियुनि खां सवाइ ॿिया जेके मज़हब आहिनि उते साईं जो दर्शन करे लाभ हासिलु कंदा आहिनि। जिते उन जॻह ते हिकु जॻह ते पाणी निकितो पियो अञा ताईं ज़मीन ते, उते खूह खोटे वियो, जंहिं खूह खे ॿालंबो चवंदा आहिनि। ॿालंबो मीन्स नंढो ॿार। उन खूह में जेको आहे ॿालंबे में जेको उते बहिराणो साहिबु ठाहींदा आहिनि, उन ॿालंबे में जेको आहे उहो बहिराणो साहिबु परवान कंदा आहिनि। ऐं उन ॿालंबे में केतिरनि माण्हुनि खे साईं जेको आहे उते पाण दर्शन ॾिना आहिनि ऐं उहो दर्शन पाए पंहिंजो जीवन सफलो करे कंदा आहिनि। बराबरि, तमामु घणियूं दिलचस्प ॻाल्हियूं तव्हां असांखे ॿुधाए रहिया आहियो। मूंखे ख़ातिरी आहे त असांजा दर्शक मित्र बि बिल्कुलु मंत्रमुग्ध थी विया हूंदा तव्हांजूं ही ॻाल्हियूं ॿुधी करे। जीअं त ॿुधो आहे त सिंध में बि झूलेलाल जी जा पौराणिक मंदर जॻह जॻह ते ठहियल आहिनि, उन जे बारे में कुझु ॿुधायो। हिकिड़ो पंहिंजो आस्थान आहे झूलेलाल साईं जो, जिते साईं जिन जनम वरितो नसरपुर में, जेकी जॻह अञा ताईं उते आहे। उन खां 14 किलोमीटर परे जेको आहे साईं जिन पाण उहा ज़मीन वठी उहो मंदरु ठारायो, जिते अॼु ताईं मेलो लॻंदो रहंदो आहे। उन खां पोइ साईं जिन जेको आहे सिंधू दरिया मां टुॿी हणी सखर में पहुता, जंहिं मंदर खे ज़िंदवीर चवंदा आहिनि। कराची में समुंड जे विच में मनोड़ा शहर जो नालो आहे, उते साईं जिन पंहिंजे हथनि सां जोत जॻाई। खथे शहर जे पासे में जंहिंखे खॾे वारो मंदरु चवंदा आहिनि, उहो साईं जिन पाण बि उते मंदरु ठारायो। उन खां पोइ साईं जिन हिंगलाज माता बि विया, उते बि जेको आहे वञी दर्शन ॾिनो संगत। झूलेलाल साईं जो जिते जनम स्थान आहे सिंध में, उनजी हींअर कहिड़ी हालति आहे? उन जी हालति जेको आहे हींअर पंहिंजा सिंधी उन शहर में घटि था रहनि, जंहिंजे करे गैर क़ौम उते वेठी आहे। पर जेकॾहिं को दर्शन लाइ उते वञे थो त हुननि खे कंहिं बि क़िस्म जी रोक टोक कोन्हे। हू पंहिंजो ख़ुशीअ सां, हू पंहिंजो भाग सम्झंदा आहिनि त भई साईं जे आस्थान ते जेको आहे पंहिंजा सिंधी भाउर उते दर्शन करणु अचनि था ऐं दर्शन करे लाभ वठी पंहिंजो उतां जेको आहे प्रसाद वठी पोइ वञनि था। जीअं हिते चेटीचंड हूंदो आहे या बहिराणो असां कढंदा आहियूं घर में, कंहिंजो बासियल हूंदो आहे, केरु ईअं ई बि बहिराणा कढंदा आहिनि, त असांजो ख़ासि सिंधी जो जेका रिवाजु आहे उन हिसाब सां ताहिरी ठाही वेंदी आहे, जीअं वात मिठो चणा ठाहिणु। सिंध में बि इहो ई साॻियो ई रिवाजु सिस्टम आहे जेको साईं जिन जे जनम ॾींहं खां वठी हलंदो पियो। ताहिरी चणा मतिलबु जेको आहे साईं जी नंढा जॾहिं 5 सालनि जा हुआ त संदन माइटनि चयो भई को वञी धंधो करियो, छो त कंहिं बि अवतार जी, जीअं कृष्ण भॻवान खे संदी माता खे ख़बर कोन हुई, गुरू नानक जी संदी माउ खे ख़बर कोन हुई, तीअं झूलेलाल साईं जी बि संदे मिटनि माइटनि खे ख़बर कोन हुई त हिन अवतार असांजे घर जनम वरितो आहे। जंहिंजे करे नंढे हूंदे उन्हनि खे चई भई जेको आहे तूं वञी कंहिं बि क़िस्म जो को धंधो वञ वापारु करे अचे, जीअं पाण सिंधी कंदा आहियूं। त झूलेलाल साईं खां पुछूं त भई तव्हां कहिड़ो वापारु करणु पसंदि कंदव, त उन्हनि जवाबु ॾिनो त आउं सादो वापारु पसंदि कंदुसि, मूंखे सुबुह जो कोए रधे ॾियो त आउं विकिणी वण जो वापारु करे अचां। पोइ जॾहिं पहिरें ॾींहुं उन्हनि खे कोए रधे ॾिनो त संगत में जेके ग़रीब गुरबा हुआ उन्हनि खे मुफ़्त में विराईंदो, बाक़ी जेको आहे दरिया में परवान कयूं ऐं उतां जेको आहे चांवर खणी आया। ॿिए ॾींहुं जेको आहे साॻियो ई नमूनो करे वरी दरिया में परवान कयूं त ॿिए ॾींहुं जेको आहे चणा खणी आया। उन करे जेको आहे हर प्रेमी खे इहो हूंदो आहे त साईं दरिया मां चांवर आंदा आहिनि, साईं दरिया मां चणा आंदा आहिनि, त असां साईं खे जेको आहे उहो ई प्रसाद ॾियूं जेको साईं खे पसंदि अचे थो। पोइ चंड ॾींहुं जुमे ॾींहुं जेके प्रेमी आहिनि साईं जा, उहे ताहिरी रधींदा आहिनि, दरिया में परवान कंदा आहिनि ऐं पंहिंजे घर में जेको आहे मिटनि माइटनि खे या ॿारनि खे या मंदर में उहा ताहिरी ई चणा जेको आहे प्रसाद जे रूप में संगत खे ॾींदा आहिनि, जीअं साईं जी यादगिरी अचे। ऐं घर में जेॾीमहिल चणा ऐं ताहिरी रधिबो आहे त ॿार पुछंदा आहिनि त अॼु चणा ऐं ताहिरी छो रधिया विया आहिनि, त उनखे ॿुधायो वेंदो आहे त अॼु झूलेलाल जो ॾींहुं आहे, इन करे जेको आहे ताहिरी चणा रधिया वेंदा आहिनि।
त सभिनी खे जीअं ख़बर पए भई तेरहीं चढ़ा जेको आहे इन करे रहिया आहिनि भई झूलेलाल जी जेको आहे इहो ॾींहुं आहे महिमा आहे चेटीचंड जो ॾींहुं ऐं हर हिकु सिंधीअ जे घर में बराबरि झूलेलाल जिते ज्योति समाया उन शहर जी हींअर कहिड़ी हालत आहे? उहो हिकिड़ो नंढो शहरु आहे, ॻोठ आहे। जंहिं बि तव्हां अवतार जे आस्थान में हूंदा उहो नंढो शहर ई हूंदो आहे, जीअं घणी हुते भीड़ भाड़ न थिए ऐं हर को माण्हू जेको आहे उते दर्शन करे। हींअर बि वॾे किले जे रूप में उन्हनि जो आस्थान ठहियलु आहे, तमामु वॾो किलो आहे जिते घटि में घटि लख माण्हू खनि एट ए टाइम जेको आहे अची सघंदा। ऐं मेले जे टाइम में लाखों माण्हू जेको आहे भंडारो कंदा आहिनि, उते लाखों माण्हू भंडारो खाई वेंदा आहिनि। शेवादारी बि एतिरा हूंदा आहिनि जंहिंजी ॻणण जी का इंतिहा कोन हूंदी आहे। आसे पासे जे जेके नंढा शहर आहिनि उहे जेको आहे उते जेको 8 खां 10 ॾींहं शेवा में रुधल हूंदा आहिनि। ऐं ॿाहिरि जा माण्हू जेके ईंदा आहिनि उहे पंहिंजो प्रसाद खाई भंडारो खाई पंहिंजो मन मौज करे वेंदा आहिनि पंहिंजे घर। झूलेलाल साईं जा कुझु करिश्मा जेके तव्हांजे ज़हन में हुजनि? करिश्मा त ज़हन में घणी आहिनि, पर जेकॾहिं आउं चवंदुसि जेको आहे त हीउ अटो आहे मूंखे खाइणो आहे त ॿिए जी बुख त लहंदी कोन। ऐं न को कंहिंखे ॿुधाइण जी ज़रूरत आहे। जेको बि साईं जो भॻत 24 कलाक या पंहिंजे मन सां साईं जी शेवा करे थो उन्हनि सभिनी खे उहे करिश्मा नज़र ईंदा आहिनि। ऐं उन में कंहिंखे ॿुधाइण जी कंहिं बि क़िस्म जी जेको भाव रखे थो उनखे बिल्कुलु साईं पंहिंजो करिश्मो ॾेखारे थो। बराबरि। झूलेलाल साईं जन जॾहिं मिर्ख बादशाह खे चयो त भई तूं हितां हली वञ, त उन वक़्त जी काई अहिड़ी कहाणी तव्हांखे यादि आहे जो मिर्ख बादशाह खे रियलाइज़ थियो हुजे कि ही मतिलबु कोई सामान्य पुरुष कोन्हे पर हिकु अवतारी पुरुष आहे? मिर्ख बादशाह खे झूलेलाल साईं निंड में कई अहिड़ा ख्वाब ॾेखारिया त जंहिंसां हू त ॾिनूं, पर उन्हनि जो हिकु वज़ीर हूंदो जंहिंजो नालो आयो वज़ीर हूंदो, उनजो उहो वरी उनजो मन वरी फेराए छॾींदो। अच्छा। त भई जेको आहे त हीउ आम माण्हू आहे ऐं हिनखे तूं एतिरी अहमियत न ॾे। पर झूलेलाल साईं 3 दफ़ा घटि में घटि हुनखे जेको आहे अहिड़ो पंहिंजो रोशन ॾेखारियो जो मूर्ख बादशाह खे नेठि जेको आहे उन्हनि जे क़दमनि में जेको आहे झुकी ऐं पंहिंजी हार मञणी पई ऐं उनखे पंहिंजो गुरू मञणो पियो। ऐं उन इहो ई चई त अॻिले जनम में बि जेको आहे तव्हां मूंखे मिलो। अंत समय में मिर्ख बादशाह खे काई सिख्या ॾिनी हुजे झूलेलाल साईं? अंत समय में मिर्ख बादशाह जेको आहे लास्ट में जेको हुनखे सिख्या ॾियण लाइ साईं जेको आहे अहिड़ो रूप धारियो त सॼो शहर पाणी में भरिजी वियो, आंधी तूफ़ान लॻो। ऐं कई मिर्ख बादशाह जा सिपाही जेके हुआ पंहिंजा घर तड़ छॾे वञी किरिया के अंदाज़ा के कीअं थिया, वरी मिर्ख बादशाह जेको आहे साईं जे क़दमनि में जी किरियो त मूं जेके ग़लतियूं कयूं आहिनि से मूंखे माफ़ु करियो ऐं मुंहिंजे शहर खे बचायो। ऐं सदाईं जेको आहे तव्हांजो नाम जपींदो रहंदुसि ऐं कंहिं बि सिंधी हिंदूअ खे कॾहिं बि तंग कोन कंदुसि। उन खां पोइ साईं जिन उन्हनि खे माफ़ी ॾिनी ऐं सभु जेको आहे वरी जीअं जो तीअं थियो। साईं हिकिड़ो इहो वाहिद अवतार हो जंहिं हिंदू धर्म जे बचाइण लाइ कंहिं बि हिकु इंसान जो बि न रत वायो न खून थियो, बग़ैर खून वहाइण जे बग़ैर रत वहाइण जे पंहिंजे हिंदू धर्म जी जेको आहे साईं जिन रक्षा करे ऐं मूर्ख बादशाह खे पंहिंजे क़दमनि में विहारे उनखे बि माफ़ी ॾिनी। छो साईं जिन कंहिंखां बदिलो वठणु न चाहींदा हुआ, न को कंहिंखां इंतकाम वठंदा। मूर्ख बादशाह खे माफ़ु करे पाण सां गॾु विहारियऊं। उन में जेको आहे आण मञी ऐं साईं जिन सां गॾु वेठो ऐं निमरता सां सॼो कमु कयो। बराबरि। इन करे असांजी जेका सिंधी क़ौम आहे उहा सुशील सबाजी निम्रता वारी आहे, सभिनी खे माफ़ु करण वारी आहे। माफ़ु करण वारी आहे। जेको तो कयो तोखे माफ़ु आहे, वेर बदिलो कॾहिं बि न साईं जिन पाण ई कोन वेंदो त सभिनी खे माफ़ु कयो। वरी जीअं जो तीअं शहर हो तीअं वरी थी वियो साईं जे आशीर्वाद सां। साईं जन जे गुरु जे बारे में कुझु असांखे ॿुधाईंदा? साईं जिन जॾहिं 5 सालनि जा थिया त जीअं पंहिंजे समझता में आहे मज़हब में आहे त भई जेको आहे पाण गुरू नाम ॾियूं त साईं जिन खे वठी जेको आहे विया पिए भई हाणे गुरू साईं खे कहिड़ो करायूं। त जेॾीमहिल साईं जिन जा माता पिता वठी विया पिए त साम्हूं जेको आहे शिव भॻवानु गॾियनि त उनखे चयूं त भई जेको आहे असांजे ॿाल खे पंहिंजो गुरनाम ॾियो। त उन्हनि चयो वाह हिनखे छा ॿाल खे गुरनाम ॾियां, हीअ पाण गुरुनि जा गुरू आहिनि, देवनि जा देव आहिनि। त साईं जिन ओॾीमहिल पंहिंजो रूप वरी चेंज करे शिव भॻवान खे चयो हाणे मुंहिंजी माता पिता जी इच्छा आहे त पंहिंजो सभु जेको शुरू खां वठी हलंदो पियो अचे भई गुरनाम ज़रूरी आहे, उन करे तूं जेको आहे ॾे। त चई न मां त कोन थो ॾेई सघां छो त मुंहिंजी उहा लेवल तव्हांजी उहा ई साॻी लेवल आहे। साम्हूं गुरू गोरखनाथ अचनि पिया, उन्हनि ते इशारो कयूं की इन्हनि खां जेको आहे तव्हां वञी गुरू नाम ॾेरायो। पोइ उन्हनि जा माता पिता वरी गुरू गोरखनाथ ॾे विया
उन्हनि खां जेको आहे गुरुनाम साईं जिन खे ॾे रहिया आहियूं। मां तव्हां खां पुछणु चाहींदसि त मिर्ख बादशाह खे कॾहिं मतिलबु ईअं ख़बर पई त ही अवतारी पुरुष आहिनि, अहिड़ा कुझु उन्हनि खे करिश्मा उन्हनि ॾेखारिया? मिर्ख बादशाह खे जॾहिं साईं जिन हिन संसार में अवतार वरितो त उहा ख़बर मिर्ख बादशाह खे बि पई त हुन पंहिंजा वज़ीर ऐं चंद सिपाही ठठे शहर मां नसरपुर मोकिलिया त तव्हां वञी ॾिसो त वाकई हिंदुनि जे अवतार जनम वरितो आहे या ख़ाली ॻाल्हियूं पिया कनि। पोइ उहे सिपाही ऐं वज़ीर 2 ॾींहंनि जे पंधु करण खां पोइ जॾहिं नसरपुर शहर में पहुता त साईं रतन राय जे घर जी पुछा करे जॾहिं उन घर पहुता त साईं रतन राय जेको आहे हुननि खे वॾे आदर ऐं भाव सां पंहिंजे घर में घुराए ऐं साईं जो दर्शन कराए त भाई हीउ मुंहिंजो बालक आहे, तव्हां हिननि जो दर्शन करियो। पोइ मिर्ख बादशाह जे वज़ीर जेको साईं जिन जो दर्शन कयो त साईं जिन खे उन में कंहिंखे में कई रूप नज़र आया। केॾी महिल ॿुढो पियो नज़र अचेनि, केॾी महिल जवान पियो नज़र अचेनि, केॾी महिल बालक पियो नज़र अचेनि। त उन ते हू ॾाढा वाइड़ा थिया। नेठो ॾिसी ओॾी महिल ई उन्हनि खे नमस्कार कयूं ऐं हुन पंहिंजे मन मां जंहिं ख़्याल सां मुर्ख बादशाहनि खे मोकिलियो त तव्हां खणी अचिजो हिन खे, कीअं बि करे हिते वठी अचोसि। त हुननि ॾिठो हिन जा अनेक रूप आहिनि, हिन बालक खे आउं कीअं खणी सघंदुसि। त निमरता सां हथ जोड़े वेनती कयूं त साईं जंहिं कम लाइ असांखे मुर्ख बादशाह मोकिलियो आहे उहा ताक़त असां में कोन्हे जो तव्हांखे असां हितां वठी हलूं। हाणे महिरबानी करे तव्हां पाण जीअं आज्ञा करियो, जीअं मुर्ख बादशाह जो जेको हथ आहे त भई आउं हिंदू धर्म खे ख़तमु करे पंहिंजे धर्म में कन्वर्ट करियां, त उते हली तव्हां पाण बादशाह खे सम्झायो। तंहिं ते साईं जिन उन्हनि खे चयो त ठीकु आहे, तव्हां उते पहुचो, आउं पाणे पहुचंदुसि। त वज़ीर जवाबु ॾिनो त साईं असां त उते पहुचंदासीं, तव्हां कीअं ईंदो उहा असांखे ॿुधायो। कि तव्हां ठठे शहर में पहुचण खां पोइ दरिया शाह ते बीह वेनती कजो ऐं मूंखे यादि कजां त आउं ओॾी महिल पाणे उते पहुची वेंदुसि। 2 ॾींहंनि जे पंधु करण खां पोइ जॾहिं ठठे शहर में वज़ीर पहुतो त मुर्ख बादशाह खे चई त भाई उहो साईं जन बिल्कुलु अवतार आहिनि ऐं तव्हां उन हथ तां लही वञो। त मुर्ख बादशाह जे किन वज़ीरनि ॿियनि हुननि खे वरी हिमथायो त साईं हीउ जेको आहे नंढो बालक आहे, तव्हांखे छा कंदो। तंहिं ते वज़ीर खे हुकुम कयईं त न जेको आहे त साईं खे तूं गॾु छो कोन वठी आई, की साईं खे तव्हां हींअर घुरायां थो गॾु। त उहो वज़ीर मुर्ख बादशाह जे डप खां ॾकंदो अची दरिया ते पहुतो ऐं साईं खे निमाणी वेनती कयईं त साईं हाणे तव्हां दर्शन ॾियो ऐं मुर्ख बादशाह वटि हलो। चंद सेकेंडनि में साईं दरिया शाह ते घोड़े में निकिता, जंहिंसां इलाही जेको आहे सो लश्कर हो जेको ॻणण खां ॿाहिरि हो। जंहिं लश्कर खे ॾिसी उहो वज़ीर डिॼी वियो ऐं बेहोश थी किरी पियो। वरी जॾहिं होश आयुसि त साईं खे निमाणी वेनती कयूं त साईं अव्हांखे असां हिते दर्शन लाइ घुरायो आहे, न को विढ़ण जे लाइ। महिरबानी करे हीउ लश्कर जेको आहे सो तव्हां वापसि मोकिलियो। तंहिं ते साईं जेको आहे लश्कर खे इशारो ॾिनो, उहो लश्कर वरी जेको आहे दरिया में समाइजी वियो। साईं जिन जॾहिं मुर्ख बादशाह जे दरबार में पहुता त मुर्ख बादशाह त उथी पंहिंजे आसन तां हेठि लथो ऐं साईं जिन खे चयूं त तव्हां अची हिन आसन ते विराजमान थियो। तंहिं ते वरी मुर्ख बादशाह जे ॿिए वज़ीर साईं जिन खे मुर्ख बादशाह खे भड़कायो त तव्हां ई छा था करियो, तव्हां त बादशाह आहियो, तव्हां हिन खे हिते कीअं था विहारियो। त साईं जिन त पंहिंजे आसन ते वेही रहिया। उन वज़ीर वरी इशारो कयो पंहिंजे सिपाहियुनि खे त हीउ अकेलो आहे, हिन खे ॿधोसि। पोइ जीअं वज़ीर हुनखे अॻियां ॿधण लाइ आया ऐं पंहिंजूं तलवारूं मयाण मां कढी साईं खे हणण जी कोशिशि कयूं त साईं त पाण मालिक आहे। से उतां पंहिंजो रूप चेंज करे अंतर ध्यान थी हेॾा होॾा थींदा रहिया ऐं हुननि काफ़ी महिनत खां पोइ बि साईं जिन खे जेको आहे सो हथ बि न लाइ करे सघिया। तंहिं ते मुर्ख बादशाह थोरो ॾिनो त हे त वाक़ई अवतार आहे। कुझु ॾींहंनि खां पोइ वरी जेको आहे त साईं खे घुराईं। साईं वरी जेको आहे इहो साॻियो रूप हुननि खे ॾेखारियो, तॾहिं बि हुननि खे विश्वासु न वेठो। कुझु माण्हुनि जे भड़काइण खां पोइ वरी मुर्ख बादशाह हिंदुनि खे ॾाढो हैरान कयो। तंहिं ते हिंदुनि वरी वञी दरिया शाह ते पुकार कई त साईं अञा बादशाह जेको आहे सो मञे कोन थो ऐं तव्हां महिरबानी करे अहिड़ो को रस्तो कढियो त सॼे सिंधी हिंदुनि जो कल्याण थिए। तंहिंखां पोइ साईं जिन वरी जेको आहे सो पंहिंजे जलवे सां उते आंधी ऐं तूफ़ान एतिरो त कयो, एतिरी त बाहि ॿारी त जेके बि गैर सिंधी माण्हू हुआ उन्हनि खे तमामु घणो कष्ट सहणो पियो।
कष्ट सहण खां पोइ उन्हनि ई माण्हुनि जेको आहे सो वरी वञी बादशाह खे अर्ज़ु कयो त साईं हीउ बाक़ी को वॾो अवतार अथव, तव्हां महिरबानी करे हिन जे शरण पोइ हिननि खां माफ़ी घुरियो त पंहिंजे सॼी क़ौम जो कल्याण थिए, पंहिंजे हिन अज़ाब मां पाण खे जान छुटे। उन खां पोइ मिर्ख बादशाह खे वञी विश्वास वेठो, साईं जे क़दमनि ते किरियो, साईं खां माफ़ी वरितईं। उहो आंधी ऐं तूफ़ान बंदि थियो, उहा गरम हवा ख़तमु थी। तंहिंखां पोइ जेको आहे सो सभिनी अची साईं खे नमस्कार कयो त साईं जीअं तव्हां चयो तीअं असां करण लाइ तयारु आहियूं, ऐं सिंधी क़ौम खे बि असां भाउरनि वांगुरु जीअं तव्हां सिंधी क़ौम खे संभालियो आहे, हुननि खे विहारियो अथव, तीअं असां ते महिर करियो, असांखे बि हुननि खां गॾु विहारियो। तंहिंखां पोइ साईं सभिनी खे माफ़ी ॾिनी, सभिनी जो कल्याण कयो, ऐं पोइ उतां वरी अंतर ध्यानु थिया ऐं सिंधी भाउरनि खे चयूं तव्हां पंहिंजे हाणे मज़हब खे, सिंधी मज़हब खे जेको आहे पंहिंजे आज़ादी सां करे सघो था, सभु कुझु करे सघो था। आख़िर में झूलेलाल साईं जन मिर्ख बादशाह खे कहिड़ी शिक्षा ॾिनी? सभिनी खे ॾिनऊं त सिंधी ऐं मुस्लिम कंहिं बि मज़हब में कंहिं बि क़िस्म जो को बि भेदभाव न रख, सभिनी खे पंहिंजी रया सम्झी, पंहिंजो ॿारु सम्झी, सभिनी सां हिकु जहिड़ो वर्ताव कर त तुंहिंजो हीउ जनम बि सफलो थींदो ऐं अॻियूं जनम बि सफलो थींदो। उन खां पोइ मिर्ख बादशाह जेको आहे साईं जे वचन ॾिनो ऐं पोइ सभिनी सां जेको आहे हिकु जहिड़ो वर्ताव करणु शुरू कयो। असांजा जेके नौजवान ॿार आहिनि उन्हनि खे असांजे रीति रिवाज जे बारे में कुझु ख़बर कोन्हे। जीअं त असां जॾहिं बि काई बास पूरी थींदी आहे या चंड हूंदो आहे त या कॾहिं ख़ुशीअ जो मौक़ो हूंदो आहे त असां बहिराणो कढंदा आहियूं, त बहिराणे जो अर्थ सम्झाईंदा? बहिराणे जो अर्थ जीअं अॻे दौर में हवन कंदा हुआ, जेको हर माण्हू जे वस जी ॻाल्हि कोन हूंदी आहे, उन में ख़र्चु बि इलाही हूंदो ऐं ॾुखियो बि लॻंदो हो, जंहिंखे साईं जिन कन्वर्ट करे बहिराणे जो रूप ॾिनो। बहिर माना पाणी, राणू माना प्यारियूं, जेके पंहिंजूं प्यारियूं शयूं आहिनि जेके पाण खाऊं था उहे बहिराणे में विझी ऐं जल परवान करियो। उहे जेके पाण शयूं जल में विझूं था, साईं जिन सदाईं जल में आहिनि, जल रूप आहिनि ऐं उन्हनि जो आस्थान बि जल में आहे। जीअं शिव भॻवान जो कैलाश पर्वत ते आहे, तीअं साईं झूलेलाल जो आस्थान जल में आहे ऐं जल में जेको आहे सभु शयूं परवान कंदासीं त उहे सिधो साईंअ खे वञी मिलंदियूं ऐं साईं जा जेके अंदरि जीव जंत रहंदा उन्हनि खे मिलंदियूं ऐं उतां आसीस थींदी सभिनी खे। ऐं सभिनी खे आउं इहा वेनिती कंदुसि त जीअं पाण जेको आहे सो ॿियनि संस्थान में वञूं था, ॿियनि जा सत्संग ॿुधूं था ऐं सभिनी में खे वञण बि खपे, पर पंहिंजे झूलेलाल इष्ट देव खे कॾहिं भुलिजणु न खपे। उनजे ॿुधायल रस्तनि ते हलंदासीं त अॻे पंहिंजा ॿेड़ा पार आहिनि ऐं आईंदा बि पंहिंजा ॿेड़ा पार थींदा रहंदा। असां जेको 5 ॾींहं वटुनि वारो हिकु ॾीओ पाण जलाईंदा आहियूं, त उनजो मीनिंग सम्झाईंदा? बहिराणे में जेके सामग्री यूज़ थिए थी उन में मोदक साहिबु जेको आहे ठहंदा आहिनि जवर जे अटे जा, ऐं जोत ठहंदी आहे पंहिंजो कणिक जे अटे जी, ऐं हेठि पाण चांवर रखूं था। उहे जॾहिं झूलेलाल साईं 5 सालनि जा हुआ, संदनि माता पिता जेको आहे सो चए जेको आहे को वापारु करे थो त पहिरें ॾींहुं जेको आहे सो पाण चणा खणी विकिणंदा, ग़रीबनि खे विराईंदा, जल पर बाक़ी बचियल चणा जल परवान कयूं त पहिरें ॾींहुं जेको आहे सो जवर खणी आया, जेके अची पंहिंजी माता खे ॾिनो त भई अॼु जो रोज़गार जो धंधो जेका बचत थी आहे सा इहा थी आहे। ॿिए ॾींहुं जेको आहे जल परवान करण खां पोइ चणा जेको आहे चांवर खणी आया ऐं 3 ॾींहुं जेको आहे अटो खणी आया। उहे शयूं पाण जेको आहे बहिराणे में कतबु आणे बहिराणो साहिबु ठाहे साईं खे जल परवान कंदा आहियूं। ऐं तैरी ऐं चणा जेको आहे जीअं तैरी साईं चवणा खणी आया, ॿिए ॾींहुं चणा खणी आया, उहो पाण जेको आहे सभिनी में विराईंदा आहियूं। हर चंड ते पाण खे तैरी चणा करणु खपनि, जीअं पंहिंजी पोयां नंढी अचे थी ॿार ॿिया त ख़बर पए उन्हनि खे त भई जेको आहे साईं जो अॼु ॾींहुं आहे, अॼु साईं जो चंडु आहे, अॼु साईं जो जुमो आहे, अॼु साईं जो चेटीचंड आहे। उन ते इहे शयूं ॾियणु खपनि जीअं सभिनी खे यादगिरी पए त भई इहे शयूं साईं जिन खे सम्झ पसंदि हूंदियूं, उन करे उहो प्रसाद करे ऐं सस्ते में सस्तो ऐं सुठे में सुठो प्रसाद सभिनी खे मिले जेको हर माण्हू करे सघे थो। वेंदे वेंदे असांजे सिंधी व्यूअर्स जे लाइ हिकु संदेश? सभिनी माइटनि खे जेके वॾी उमिरि जा आहिनि उन्हनि खे खपे त पंहिंजे घर में सभिनी ॿारनि खे सुबुह जो अखे पाइण जो तरीक़ो ॿुधाइनि, जेको तमामु सवलो ऐं सस्तो आहे।
जंहिंमें घटि में घटि तव्हां हिकिड़ी चपटी ख़ाली चांवरनि जी ऐं 2 दाणा खंड जा विझी घर ते नलके ते या मट जे अॻियां पायो त उन जो रिज़ल्ट तव्हांखे चंद ॾींहंनि में ख़बर पइजी वेंदी। जेका तव्हांजे मन में इच्छा हुजे साईं उहा सभिनी जी पूरी कंदो। ख़ाली चंद ॾींहं, महीना बि न, उहो अखो सुबुह शाम पायो, जंहिंजो मंत्र आहे ओम श्री वरुण देव वर्कर वा देवता ओम लाल ओम साए। 5 दफ़ा चई उहो अखो पायो पंहिंजे घर नलके ते साए वण ते या मट ते। चंद ॾींहंनि में तव्हांजी जेका मन जी इच्छा हूंदी सा पूरी थी वेंदी। तव्हां असांजे मंच ते आया ऐं पंहिंजा वीचार असांजे व्यूअर्स सां तव्हां शेयर कया। मूंखे उमेदु आहे त असांजे ॾिसंदड़नि खे बि हीउ प्रोग्राम तमामु घणो वणियो हूंदो। तव्हांजा ख़ूब ख़ूब शुक्राना। जय झूलेलाल। दोस्तों हींअर वक़्तु थियो आहे मोकिलाइण जो। वरी गॾिजंदासीं अहिड़े ई कंहिं इंट्रस्टिंग प्रोग्राम सां गॾु। तेसिताईं सदाईं गॾु। जय झूलेलाल।